अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सियावे 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंद जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में फर्नीचर जी खोट सबब सख़्त सर्दीअ में 200 ॿारड़ा पट ते वेही पढ़ण ते मजबूर साञा वंदन जो एहतजाज। ख़बर मूजिबि नवालिमत शहर जे मेन गवर्नमेंट प्राइमरी बॉय स्कूल में 200 ॿारड़ा सख़्त सर्दीअ में पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। जॾहिं साञा वंदन शहरी एक्शन कमेटी जे सदर मोहम्मद यूसुफ रिंद, जिसकम अॻवान डॉक्टर रखियो कलोड़ो, समाज सदर ज़फ़र अली चांडियो जावेद रिंद एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ACA क्लास में शहर जे मेन गवर्नमेंट प्राइमरी बॉय स्कूल में 713 शागिर्द ज़ेर तैलीम आहिनि, 8 उस्तादनि जिन खे पढ़ाए रहिया आहिनि। जॾहिं स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां ACA शागिर्दनि लाइ नवाब शाह खान नई टीचर नाज़िया फरीन अपॉइंटमेंट कई वई आहे, पर अफ़सोस सख़्त सर्दीअ में फर्नीचर जी खोट सबब 200 खां वधीक शागिर्द पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। जॾहिं त क्लासनि जी हालत इंतिहाई नाज़ुक आहे। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द स्कूल में ACA शागिर्दनि लाइ नंढियूं कुर्सियूं, टेबलूं, स्टेशनरी मुहैया कई वञे। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।